तव्हां ॾिसो था त हे नूडल्स आहिनि, एग नूडल्स। ये हिन सां खाइबा आहिनि, पर मां हिन सां थी खायां छो त मूंखे हिन सां खाइण न ईंदो आहे टेंशन सां। चाइना वारा खाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां है नजमा काविश। हे तव्हां ॾिसो था त मुंहिंजे पोयां क्रिक विस्टा आहे ऐं मां यहाँ हींअर हॉट पॉट हिकिड़ो रेस्टोरेंट आहे पंहिंजो क्रिक विस्टा जे साम्हूं ई। सो ॾेखारियांव थी त खाधो कीअं आहे तव्हांजो, मज़ेदार क़िस्म जहिड़ो आहे। आला छो खुली तो वञे। जी फ्रेंड्स, हे ॾिसो था हिते तव्हांखे सभु कुझु पाण हिन शइ में ठाहिणो थो पए ऐं पोइ ही सभु जेको जेको तव्हांखे पसंदि हुजे तव्हां घुराए सघो था। पोइ सभु आणे ॾींदा आहिनि तव्हांखे। पोइ हिन में सभु विझी करे तव्हांखे पाण खे पंहिंजो खाधो पचाइणो थो। हे ॾिसो था चिकन, बल्कि हिन सां न होॾे त टोंगी हिन सां विझी करे जेको जेको तव्हांखे खाइणो हुजे विझंदा वञो हिन में ऐं पचंदो वेंदो ऐं पोइ खाओ। जी हीअ थो हॉट पॉट, को वणे उहो ठाहे विझो। जी तव्हां ॾिसो था त हे नूडल्स आहिनि, एग नूडल्स। ये हिन सां खाइबा आहिनि, पर मां हिन सां थी खायां छो त मूंखे हिन सां खाइण न ईंदो आहे टेंशन सां। चाइना वारा खाईंदा आहिनि। तव्हां ॾिसो था हे पाणी बि इन्हनि जो इन बॉटल में हूंदो आहे। हूअं त अक्सर मिनरल बॉटल्स हूंदियूं आहिनि न, त हिननि वरी हिन में ॾिनो आहे। हाणे जी कॉफ़ी टाइम आहे। कॉफ़ी तव्हां ॾिसो था केॾी ज़बरदस्त आहे। मानी खाइण खां पाण कॉफ़ी पीअणु लाज़मी आहे। पोइ हाणे कॉफ़ी थी वञे।